रियासती जे कलोड़ा कॉलोनी वासी कलोड़ा बिरादरी जे औरतुनि मर्द ऐं मासूम ॿारनि जो पंहिंजे भाइटे ऐं भाइटीअ जी घरवारी जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ बिशारत कलड़ो, मसमात परवीन कलड़ो, मसमात फरज़ाना कलड़ो, मसमात शमा कलड़ो ऐं ॿियनि सऊद उर्फ़ बबलू ऐं रीमा कलड़ो ख़िलाफ़ दाहियो। ऐं इन मौक़े ते बिशारत कलड़ो चयो त 9 साल अॻु भाउ अशरफ कलड़ो फ़ौत थी वियो हो, जॾहिं त भाइटियो सऊद कलड़ो ग़लति माण्हुनि जी सोबत में अची ग़लति कमु करणु लॻो हो, जंहिं सबबु 3 साल अॻु मां भाइटे सऊद खां लातालकी कई हुई। जॾहिं त भाइटियो सऊद ऐं उनजी घरवारी रीमा कलड़ो नशे जी हालत में घर में दाख़िल थी गार गंद करे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाए धमकियूं ॾिनियूं त असांखे पैसा ॾियो, ॿी सूरत में तव्हांखे कूड़नि केसनि में फासाए वेंदो। हुन चयो त भाइटे सऊद ऐं रीमा कलड़ो थाणे ते कूड़ी रिपोर्ट दाख़िल कराई आहे, जंहिं बाद रियासती थाणे जे ASI सिकंदर सोलंगी दर ते अची हथियारनि जे ज़ोर ते धमकियूं ॾेई वियो आहे। हुननि SSP नुसरत फ़िरोज़, सेशन जज नुसरत फ़िरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी भाइटे ऐं संदसि घरवारे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं रियासती पुलिस खे बिला जवाज़ तंग करण खां रोकियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।